नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार न्यूज़ ऐं आऊं आहियां अव्हां जी होस्ट हिबा नवाब। शामिल कंदासीं टंडोल हयार खां, जिते म्यूनसिपल कमेटी टंडोल हयार जो बजट इजलास ज़ेर सदारत MC चेयरमैन सैयद समर हसन शाह जी अॻवानी में थियो। जेके मेंबर्स आहिनि मुबारक जे असां बजट में असां अप्रूव कराई, उन खां पोइ असां टोटल बजट जेकी आहे इन असां रखी आहे 68 करोड़ 21,60,971 जी असां टोटल बजट पेश कई आहे, जंहिंमें डेवलपमेंट लाइ असां 6 करोड़ रखिया आहिनि सेक्शन कया आहिनि, ऐं उन खां पोइ असांजी सैलरीज़ वग़ैरह जेके बि आहिनि उन लाइ असां 4 करोड़ 33 लख असां रखिया आहिनि सैलरी ऐं पेंशन जा। टोटल असांजो जेको आहे टैक्सेशन ग्रांट OZT शेयर सभु शइ मिलाए टोटल असांजो आहे 3 करोड़ 66,90,990। टोटल असांजी बजट जेकी आहे उहा आहे 68 करोड़ 81,08,101। उन में असां पार्क्स लाइ डेवलपमेंट रोड्स CC ब्लॉक ऐं कुछ जेके हिते ऑफिस वर्क्स आहिनि उन्हनि लाइ रखियो आहे कुछ। तो मैं बात नहीं करता जो 21 और 22 का जो 40 करोड़ मंजूर हुए पड़े स्कीम के लिए, उसको भी इंशाल्लाह देखेंगे। अगर ये मंजूर हुआ है तो बिल्कुल कराएंगे। लतीफ़ पार्क की आपने बात की तो उसके लिए जो अपना बात की थी कि 4 लाख रुपए उसके रखे हैं, ऐसा नहीं है। वो 4 लाख हैं सिर्फ नर्सरी लगाने के लिए, जो उसकी 4 दीवारी है और लाइटिंग है वो अलग है। ये जो 12 करोड़ रखे हैं ये रखे इसलिए मेंटेनेंस और इसके ना, तो वो जो नर्सरी के लिए वो जो है ना वो 4 लाख रुपए रखे गए। इंशाल्लाह आप देखेंगे मिसाली गार्डन होगा। खाटी आप देख रहे हैं 23 वार्ड में खाटी सीरियल वाइज खाटी चल रही है। इंशाल्लाह ऐसी खाटी मेरा ख्याल है कि इससे पहले आप भी इसी शहर के हो, मैं भी इसी शहर का हूँ, आप खुद इस चीज़ को तस्लीम करोगे। इस तरह की खाटी मेन नालों की कभी भी नहीं हुई और खटकी नहीं हुई। इंशाल्लाह हमारी कोशिश यही है, इसी शहर के हम लोग हैं कि हमारे लोग चेयरमैन सलीम जानी, खानजादा गुलाम मुस्तफ़ा जरदारी, फरहान पताफी, शाहिद जाफ़र, कायम खानी ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई आहे। वॾी अक्सरियत सां 68 करोड़ 21,60,971 जी बजट मंज़ूर कयो वियो। बजट इजलास में म्यूनसिपल कमेटी जे साल 2023 ऐं 24 जे 68 करोड़ 21,971 रुपयनि जी बजट पेश करे मंज़ूर कई वई। पेश कयल बजट में 41 करोड़ 3,16,800 रुपया पघारुनि ऐं पेंशन जी मुद में रखिया विया, जिन ते 6 करोड़ तरक़ियाती कमनि ऐं 6 करोड़ पंपिंग स्टेशन, MC बिल्डिंग, डिस्पोजल, CC ब्लॉक ऐं ॿियनि शयुनि जी मुरमत लाइ मंज़ूर कया विया। बजट में कुदरती आफ़तुनि, मज़हबी ऐं क़ौमी ॾिहाड़नि लाइ 1 करोड़ रुपया